खिप्रो मां ख़बर ईंदड़ खिप्रो जी यूसिन ते आज़ाद पैनलनि ते बीठल उम्मीदवार बल्दिया ते इलेक्शन लाइ हथ खणण जी तारीख़ वेझी थींदे ई केतिरनि यूसिन जंहिं में यूसी बिलावल हिंगोरजो, यूसी हमज़ो दर्स समेत ॿियनि यूसिन ते बीठल राॼोणी इत्ताद ऐं आज़ाद उम्मीदवार तौर बीठल उम्मीदवार पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि जे हक़ में हथ खणी रहिया आहिनि। यूसी हमज़ो दर्स ते बीठल आज़ाद उम्मीदवार सिद्दीक़ समेत जो पीपल्स पार्टी पारां मुंतखब कयल गुलाम अली हिंगोरजो जे हक़ में हथ खणी वियो। सिद्दीक़ समीजो चयो त इलाइक़े जे मौज़िज़नि जे चवण ते हथ खणी रहियो आहियां। असां सभु गॾिजी हाणे पीपल्स पार्टी जे ज़िले काउंसलर गुलाम अली हिंगोरजो खे वोट ॾेई कामयाब कंदासीं। जी साईं, असां यूसी हमज़ो दर्स ते आज़ाद पैनल ते बीठल हुआसीं। सो असां साईं मोतबर शख़्स साईं अला बचायो थे वो साहब उन सां गॾोगॾु जेके मोतबर आयल हुआ उन्हनि जो मान रखंदे असां जीलानी जमात जो जेको गॾियल उम्मीदवार आहे जेको अली गुलाम हिंगोर जो साहब उन जे हक़ में दस्तबरदार थिया आहियूं। माशाल्लाह असांजो जीलानी जमात आहे उहो तक़रीबन वसी आहे, असांजी अक्सरत आहिनि यूसी में ऐं इनशाला असां जेको सो असां जेके कैंडिडेट जे हक़ में दस्तबरदार थिया आहियूं उनखे इनशाला असां भरपूर कोशिशि कंदासीं उनजी कामयाबी लाइ। यूसी हमज़ो दर्स में असांजे कबीले जो नौजवान जेको बीठो सिद्दीक़ समेत जो उहो असांजे इलाइक़े जा जेका मोतबर मौज़ूद शख़्सियत असां अला बचाए ते इतमाद कंदे ऐं जेको पीपल्स पार्टी जो गुलाम अली हिंगोर जो साहब आहे उनजे हक़ में हथ खणी वियो। इनशाला असां यूसी जी जेका पूरी जमात उनखे अपील कंदासीं इनशाला पंहिंजे कैंडिडेट खे वॾी लीड सां खटराईंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।